जो सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। टंडलायर प्रेस क्लब ते सिंध टीवी नेटवर्क पारां लॻायल कैंप ते 30 खां वधीक नंढियूं वॾियूं रैलियूं पहुतियूं, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सकाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। असांजो ईद जो ॾींहुं आहे, असांजे मुतहद थियण जो ॾींहुं आहे। असां साबित था करियूं त असां उन बेटनि उन पंहिंजी मिल्कियत जेका सिंधी क़ौम जी आहे, जेका 5000 साल खां पुराणी आहे, उन लाइ असां हर जिदोजहद कंदासीं। सिंध जे नाले सां जेको रैलियूं कढे थो, ई सिंध जूं मिल्कियतूं। ऐं तमामु सिंध वासियुनि खे ऐं सिंध खां ॿाहिरि जेके असांजा सिंधी रहनि था, सभिनी खे अॼु क़ौमी ईद जे मुबारकबाद पेश कयां थो। रैलियूं जेके निकितियूं आहिनि तमामु ई सिंधियुनि अॼु पंहिंजो ॾींहुं मल्हाए सिंध सां हिकिड़ो वचन कयो आहे। टंडलायर में सकाफ़ती ॾियारो सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जे मिल्कियत जे सरेट मल्हायो वियो, जंहिं चंबड़, प्यालुंड, उस्मान शाह हुड़ी समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु तक़रीबूं कोठायूं। कैमरामैन जान मोहम्मद समीर सां गॾु नसीर नोड़ियो।